बाब पंजो मिसाली अज़ादारी। हाणे असां जो ही बहस आख़िरी मरहलनि में दाख़िल थी चुको आहे। हिन वक़्तु असां इहो ॾिसंदासीं त अॼु जे दौर में कहिड़े क़िस्म जी अज़ादारी असांखे मिसाली अज़ादारी चई सघंदासीं। उन जो हिकु जुमिले में जवाबु हीअ आहे त जेका अज़ादारी मुक़ररु कयल सभई मक़सद भलो नमूनो पूरा करे। उन ॻाल्हि खे सम्झणु लाज़मी आहे त असां ॾिसूं त असांजे अज़ादारी जा मुख़ातिब केरु आहिनि। असांजी अज़ादारी जा मुख़ातिब टिनि क़िस्मनि में विराइजनि था। पहिरियों नंबर आहे मज़हब अहल बैत खे मञण वारा यानी शिया। ॿियो नंबर आहे ॿियनि मज़हबनि खे मञण वारा यानी मुसलमान। टियों नंबर आहे गैर मुस्लिम। उन्हनि टिनी गिरोहनि लाइ अज़ादारी जा पैगाम बि मुख़्तलिफ़ आहिनि। उन करे टिनी गिरोहनि बाबति असां जुदा जुदा बहस कंदासीं। पहिरियों नंबर आहे शिया लाइ अज़ादारी। मज़हब अहल बैत जे मञण वारनि लाइ करबला दीनी जोश जज़्बे ऐं क़ुवत अदा कंदड़ पावर हाउस आहे। इहा ताक़त शिया खे जंहिं आख़िरी मंज़िल ॾांहुं वठी वेंदड़ आहे, इहा इमाम महदी जुल्तार फ़र्जहुम जो इनकलाब आहे, जॾहिं त उन मंज़िल ताईं पहुचण जो रस्तो दीन आहे। इन करे हिन गिरोह लाइ मिसाली अज़ादारी अहिड़ी अज़ादारी हूंदी जेका मथे ॿुधायल मक़सदनि खे चङे नमूने हासिलु करे, यानी इंसान में हुसैनी जज़्बो पैदा करे, हर क़ुर्बानी लाइ आमादा करे, निज दीन इस्लाम जी हक़ीक़त पहुचाए, इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जी तफ़सीली मार्फत अदा करे, हिकु अज़ादारी खे इमाम जो सिपाही बणाए, हिकु अज़ादार खे इमाम जो सिपाही बणाए। उन्हनि मक़सदनि खे हासिलु करण लाइ ज़रूरी आहे त पहिरियों नंबर करबला जी तारीख़ संदसि हक़ीक़ी सूरत में बयानु थिए। उन तारीख़ में जेके इज़ाफ़ा कया विया आहिनि उन्हनि खे कढियो वञे। करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जो किरदारु ऐं मक़सदु सही ऐं आसान ॿोलीअ सां ॿिया बयानु कयो वञे। उन मक़सद लाइ असां वटि हिन वक़्तु मौजूदु आज़ादारी में ई शयूं मौजूदु आहिनि। करबला जी तारीख़ जे बयान में जोश ऐं जज़्बो पैदा करण लाइ मसाइब जो बयानु, शाइरी, मातम, हर क़िस्म जो जुलूस ऐं जुलूस में शामिल अलम, ताज़ियो, ज़ुलझना, झूलो वग़ैरह। उन्हनि शयुनि ते असां अॻु में ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। करबला जी तारीख़ खे सही बयानु करण लाइ जदीद दौर में फ़िल्म, तमसीली ड्रामा ऐं प्रेज़ेंटेशन जे इस्तेमाल जी पिणु ज़रूरत आहे। जदीद दौर जूं उहे शयूं ज़बानी बयान खां वधीक मुअसर आहिनि। उन करे मौजूदा तर्ज़ जे मजलिस खे जारी रखंदे उन्हनि जदीद ज़रियनि खे पिणु इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। ॿियो नंबर आहे, इन खां अलावा असांजे मातम जो अंदाज़ इंतिहाई तंद ऐं तेज़ आहे। उहो अंदाज़ बरे सग़ीर खां अलावा ॿियो किथे बि न आहे। उन तंदीअ जे करे मज़हब अहल बैत अलैहिस्सलाम जो मञण वारनि जो पढ़ियल लिखियल तबिको अहिड़े हल्के में शामिलु नथो थिए ऐं मातमी हल्के खां परे बि आहिस्ते सीने ते हथु हणे थो। उहो ई सबबु आहे त उन तबिके जो अहल बैत अलैहिस्सलाम सां जज़्बाती लॻाव उन तबिके खां घटि आहे जेको हल्के में बि मातम करे थो। उन करे या त मौजूदा हल्के वारे मातम खे एतिरो आराम वारो बणाइजे जो उन में उहो तबिको बि शामिलु थी वञे, या वरी उन तबिके लाइ जुलूस जो हिकु जुदा हिसो मुंज़ब कजे जंहिंमें उहो तबिको शामिलु थिए। जुलूस जे उन हिसे लाइ लाज़मी आहे त इंतिहाई मौज़म हुजे, इंतिहाई सादो हुजे ऐं उन में नूहे बदिरां बामक़सद ऐं जज़्बो उभारींदड़ नारा हुजनि। मुशाहिदो इहो आहे त हल्के खां ॿाहिरि बीठल उन तबिके में अज़ादारनि जो तादादु हल्के अंदरि मातम कंदड़नि खां इंतिहाई घणो हूंदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन तबिके खे पिणु जुलूस में मुतहरिक हिसो वठाइण लाइ मुअसर क़दम खयां वञनि त जीअं मज़हब अहल बैत खे मञींदड़ ऐं हर तबिके जो इंसानु उन जुलूस में मुतहरिक ऐं मुअसर हिसो बणिजे। टियों नंबर आहे आज़ादारी जो मक़सदु बल्कि मंज़िल, जीअं त इमाम ज़माना अजलल्लाहु ताला फ़र्जुल शरीफ़ जो इनकलाब आहे। इन करे महदवियत खे तफ़सील सां बयानु करण जी ज़रूरत आहे। उन मौज़ू बाबति न सिर्फ़ु असांजे शिया तबिके जे ज़हननि ऐं को तफ़सीली बयानु पियल न आहे, बल्कि उन जे उबतड़ केतिरियूं ई ग़लतफ़हमियूं मौजूदु आहिनि। असांजे ख़तीबनि ऐं शाइरनि खे घुरिजे त उन मौज़ूअ ते पाण तफ़सीली मुतालो कनि, मिलत खे महदवियत जे हिसे जी हक़ीक़ी सोच फ़राहम कनि। चौथों नंबर आहे दीन जी मार्फत ॾियण लाइ असां वटि हिन वक़्तु मजलिस जो पहिरियों हिसो जंहिंखे असां फ़ज़ाइल चवंदा आहियूं
मौजूदु आहे। उन हिसे में जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा हीअ आहे त उनजो अंदाज़ जज़्बाती मां जेतिरे क़दुरु थी सघे घटाए संजीदह बणायो वञे। मजलिस जो इहो जज़्बाती अंदाज़ सिर्फ़ु असां वटि बग़ैर सग़ीर ऐं बल्कि ख़ासि तौर पाकिस्तान में आहे, बाक़ी हर मुल्क में इन जो अंदाज़ संजीदह ई आहे। उन सां गॾोगॾु दीन खे निज़ाम हयात तौरु बयानु कयो वञे, मनफ़ी मुनाज़रनि मां निकिरिजे। असांजी मजालिस जा मौज़ूआत असांखे 50 साल पुराणा आहिनि, जॾहिं त उन जे मुआशिरे जी ज़रूरत बिल्कुलु बदिलिजी वई आहे। अॼु जे नौजवान जी ज़रूरत सिर्फ़ु फ़ज़ाइल ऐं मसाइब सां पूरी नथी थिए, हिन खे अॼु जे दौर जे ज़ुल्म ऐं ज़्यादती खां निकिरण जो रस्तो खपे थो। जीअं त असां नौजवान नस्ल खे अहिड़ो रस्तो नथा ॾियूं, उन करे हू अदल ऐं इंसाफ़ जी तलाश में अहिड़नि पार्टियुनि वटि वञे थो जेके अहिड़े रस्ते जा नारा हणनि था। असांजो नौजवान जॾहिं उन्हनि पार्टियुनि में वञे थो त पोइ या त खुलम खुला अल्लाह ऐं रसूल जो मुनकर थी वञे थो, या घटि में घटि अमल ऐं बेदीन ज़रूरु थी वञे थो, बाक़ी ज़बाननि सां दीन जो इज़हार करे थो। ॿियो नंबर आहे ॿियनि इस्लामी मज़हबनि वारनि लाइ आज़ादारी। ॿिया इस्लामी मज़हब बे अहल बैत अलैहिस्सलाम सां मुहबत रखनि था, अलबत्ता उहे अहल बैत अलैहिस्सलाम जे हक़ीक़ी मक़ाम ऐं उनजी अमली सीरत खे नावाक़िफ़ आहिनि। अहल बैत अलैहिस्सलाम जे मज़हब खे मञण वारनि में के अहिड़ा आहिनि जेके सम्झनि था त अहल सुन्नत वारा अहल बैत खे ई नथा मञनि। हक़ीक़ी हीअ आहे त अहल बैत जा दुश्मन दुनिया में इंतिहाई घटि आहिनि। बाक़ी अहल बैत अलैहिस्सलाम अहल सुन्नत हज़रात अहल बैत अलैहिस्सलाम सां मुहबत रखनि था। अलबत्ता अहल सुन्नत वारनि खे असां जे अज़ादारी जे तरीक़े में किन तरीक़नि ते एतिराज़ ज़रूरु आहे। उन सिलसिले में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असांखे पाण में ॾिसणु घुरिजे असांजे तरीक़े में अहिड़ियूं शयूं त न आहिनि जिन ते ख़ुदि इंसान मराजा एतिराज़ कयो हुजे ऐं उन खां मना कयो हुजे। असांखे घुरिजे त अहल सुन्नत भाइरनि खे अज़ादारीअ में शामिलु करणु ख़ातिर उन्हनि शयुनि जो खां पासो करणु घुरिजे जिन खे असां जे ई मराइज मना कयो हुजे, चाहे आम हालतुनि में इहो तरीक़ो जाइज़ छो न हुजे। अहल सुन्नत भाइरनि खे इज़त ऐं एतिराम सां आज़ादारी में शामिलु थियण जी दावत ॾिजे ऐं उन्हनि जी मिज़ाज जो ख़्यालु रखिजे। उन सां गॾोगॾु आयम अहल बैत अलैहिस्सलाम जे हक़ीक़ी मक़ाम यानी संदसि विलायत ऐं वास्ता फैज़ हुजणु घुरिजे खे आजिरो उजागर करणु ज़रूरी आहे त असांजा ख़तीब ऐं शाइर आयात क़ुरान ऐं मुत्तफ़िक़ अलैहि सुन्नत जे ज़रिए उन खे बयानु कनि। यादि रहणु घुरिजे त मनफ़ी मुनाज़िरो नुक़सान सवाइ कंहिंखे बि को फ़ाइदो नथो ॾेई सघे। इन करे जेतिरो जल्द असां उन मर्ज़ मां निजात हासिलु करियूं ओतिरो ई असांजे लाइ भलो थींदो। हिते मनफ़ी मुनाज़िरे मां मुराद ॿियनि जी मक़सद जी तौहीन आहे। मौजूदा दौर में असांजो पूरो मुआशिरो शिया तोड़ गैर शिया अहल बैत अलैहिस्सलाम जी अमली सीरत ख़ासि तौर समाजी ऐं इख़लाक़ी सीरत खां अणवाक़िफ़ आहिनि। महदी अलैहिस्सलाम जी आलमी इस्लामी हुकूमत आहे। अहल सुन्नत भाइर बि इमाम महदी जो अक़ीदो रखंदा, अलबत्ता उन्हनि वटि पंहिंजनि किताबनि में इमाम महदी अलैहिस्सलाम जी एतिरी तफ़सीली मार्फत मौजूदु न आहे जेतिरी असां वटि मौजूदु आहे। इन करे असांजे मेंबर में इहा बि हिकु अहम ज़िम्मेवारी थी बणिजे त असां वटि मौजूदा महदवियत जी उन तफ़सीली मार्फत खे ॿियनि मज़हबनि ताईं पहुचायूं वञे। उन सां गॾोगॾु सभिनी मुस्लमाननि अंदरि अफ़हाम व तफ़हीम पैदा करण लाइ सभिनी इस्लामी मज़हबनि जो एतिराम क़ाइमु रखंदे मकतब अहल बैत जे अक़ाइद ऐं अहकाम खे क़ुरान ऐं सुन्नत जी अक़ली दलीलुनि सां बयानु करण जी ज़रूरत आहे। उन अमल जो फ़ाइदो हीउ थींदो त मकतब अहल बैत खे न मञण वारनि खे बि इहा ख़बर पवंदी त हर कंहिं वटि पंहिंजे अक़ीदे ऐं अमल लाइ दलील मौजूदु आहिनि। अलबत्ता उहा ॿी ॻाल्हि आहे त कंहिंखे हिकिड़ो दलील पसंदि आहे ॿिए खे वरी ॿियो। उहो अमल बि निहायत फ़ाइदेमंद रहंदो त मुस्लमाननि लाइ फ़िक़ही मसाइल बयानु कया वञनि। जीअं त असां वटि अहल सुन्नत भाइरनि जी अक्सरियत फ़िक़ह हनफ़ी जे पैरोकार आहे। उन करे फ़िक़ह जाफ़रीअ सां गॾु फ़िक़ह हनफ़ी खे पिणु बयानु कयो वञे। मिसाल तौरु जेकॾहिं क़ुर्बानी लाइ मसइला बयानु कया वञनि त ॿिन्ही फ़िक़हनि खे बयानु कयो वञे।
उन अमल जो इहो फ़ाइदो बि थींदो, ॿिन्ही फ़िक़नि जूं ख़ुसूसियतूं निखरी साम्हूं ईंदियूं। टियों नंबर आहे गैर मुस्लिमनि लाइ आज़ादारी। असांजे मुल्क में हिंदू तबिके जी अक्सरियत अहल बैत अलैहिस्सलाम जी ख़ासि तौरु इमाम हुसैन जो एतिराम करे थी, बल्कि अॻिते वधी उन्हनि सां मुहबत करे थी त के त आज़ादारी में पिणु शामिलु थियनि था। ॿियनि दीननि जा माण्हू पिणु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शख़्सियत ऐं किरदार खां मुतासिर आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां गैर मुस्लिमनि जे मुतासिर थियण जा केतिरा ई सबब आहिनि। पहिरियों सबबु हीअ आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सदके उन्हनि जूं हाजतूं पूरियूं थियनि थियूं। ॿियो सबबु आमिरियत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो क़याम आहे। टियों सबबु उन आला मक़सद लाइ ॾिनल संदन क़ुर्बानी ऐं मज़लूमियत आहे। जॾहिं त चोथों सबबु अहल बैत अलैहिस्सलाम जी में मौजूदु कमाल आहे, जेको हर इंसान जी दिलनि खे पाण ॾांहुं छिके थो। असांजे मेंबर जी ज़िमेवारी आहे त आज़ादारी जे उन तबिके खे पिणु नज़र में रखूं वञे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे आला इंसानी क़दरुनि ऐं आदर्शनि लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। उन्हनि खे तफ़सील सां बयानु कयो वञे। इंसानी ऐं इख़लाक़ी क़दरूं कंहिं ख़ासि दिन या क़ौम सां मख़सूस न आहिनि हूंदियूं, बल्कि उन्हनि जो तालुक़ु समूरी इंसानियत सां हूंदो आहे। आला इंसानी क़दरूं इहे आहिनि जेके पूरी इंसानियत खे पाण में जोड़नि थियूं। उन ई रब्त सबबा हिकु आलिम इंसानी मुआशिरो वजूद में अचे थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सीरत ज़रिए इन्हनि क़दरनि खे असां जेतिरे क़दुरु वधीक बयानु कंदासीं, एतिरे क़दुरु इमाम अलैहिस्सलाम जी शख़्सियत दुनिया जे इंसाननि जो मर्कज़ बणिजंदी ऐं हर इंसान इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटां पंहिंजी हैसियत हर फैज़ हासिलु कंदो। हाणे जेकॾहिं असां इन टिनी तबिकनि खे आॾो रखी सोचींदासीं त मिसाली आज़ादारी इहा हूंदी जंहिंमें दुनिया जो हर इंसान शामिलु थी थिए, चाहे उनजो दीन ऐं मज़हब कहिड़ो बि हुजे। ॿियो नंबर आहे दुनिया जे हर इंसान ताईं करबला जो पैगाम निहायत मुयसर नमूने पहुचे। टियों नंबर आहे हर इंसान करबला मां पंहिंजी ज़िंदगी संवारण लाइ सबक़ु हासिलु करे। मिसाल मौजूदु आहे त सवाल आहे इन तरह जे मिसाली आज़ादारी जी जोड़जक तरतीब ॾियण लाइ असांखे वधीक सोचण जी ज़रूरत न आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं इराक़ जे मुख़्तलिफ़ शहरनि ख़ासि तौरु नजफ़ुल अशरफ खां करबला ताईं मिलियन मार्च असां लाइ मिसाली आज़ादारी जो जुलूस आहे। उन जुलूस में हर तबिके जा हुसैनी आज़ादार मौजूदु आहिनि। हुसैनी आज़ादार मज़दूर खां फ़ौज जे जनरल ताईं ऐं तालिब इल्म खां दीनी मर्ज ताईं सभु पंहिंजा तबिक़ाती तफ़ावत विसारे हिक ॿिए सां गॾु हलनि था। उन जुलूस में हर दीन ऐं मज़हब जा माण्हू शामिलु थियनि था ऐं इंतिहाई सादगी सां लब्बैक या हुसैन जे नारे हेठि करबला में जमो थियनि था। उन जुलूस जी अज़मत उन सादगी में ई आहे। उन जी अज़मत जो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त उन में वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ माण्हू आज़ादारीअ जा बूट पॉलिश कंदे पंहिंजी इज़त महसूसु कनि था। इन मिलियन मार्च आज़ादारी मिसाली जुलूस हुजण जा सभई मयार पूरा कया वञनि। असांजी ज़िमेदारी आहे त हाणे मुल्क जे हर शहर ऐं हर ॻोठ में उन जुलूस खे मॉडल जुलूस करार ॾिए, पंहिंजे जुलूसनि खे मरतब ऐं मंज़ब करियूं। उन मिलियन मार्च में जेके हुसैनी शाइर मौजूदु आहिनि उन्हनि में पंहिंजे तरफ़ां को बि इज़ाफ़ो न करियूं, उन जी सादगी बरक़रार रखूं। जेकॾहिं असां उन तरफ़ क़दम वधायूं त यकीन सां चई सघिजे थो त असांजी आज़ादारी पिणु हर इंसान ताईं वसी थी वेंदी ऐं हर इंसान खे हुसैनी बणाए सघंदी। उन जुलूस खे अमली सूरत में क़ाइमु करण लाइ असांखे रिवायती सोच मां निकिरणो पवंदो, आज़ादारीअ जे मक़सदनि खे ॿीहर सम्झणो पवंदो ऐं पंहिंजो लाहे अमल नई सिरे सां ठाहिणो पवंदो। साल 2016 ईस्वी में चीन जे सफ़ीर बि पंहिंजे घरवारी समेत जुलूस जे रस्ते में कैंप लॻाई हुई, जंहिंमें सफ़ीर खे घरवारी हिजाब सां ज़ोरान खे पंहिंजे तरफ़ां न्याज़ ऐं कुझु न कुझु पेश करे रही हुई। संदसि कैंप में ते जेको बैनर लॻल हुयो उहो ॿुधाए रहियो हुयो त इन कम्यूनिस्ट जोड़ी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे किरदार मां कहिड़ो सबक़ु हासिलु कयो आहे। लिखियलु हुयो असां एतिराफ़ था करियूं त हुसैन हैरत पसंदि इंसाननि जो बाबू आहे। इब्तिदाई तौरु निकिरंदड़ रिवायती जुलूस जे अॻियां या पोयां उन तरह जो सादो जुलूस मंज़ब नमूने कढियो वञे जंहिंमें हर तबिके ऐं दीन मज़हब जे माण्हू खे शामिलु कयो वञे। जॾहिं त उन जुलूस पंहिंजे इफ़ादियत साबित कई त ॿिया माण्हू बि उन में शामिलु थी वेंदा। शऊं बाब आहे आज़ादारी लाइ इदारनि जी तश्कील। हिन वक़्तु जीअं त आज़ादारी दुनिया जे अक्सर मुल्कनि में थी रही आहे,
ऐं अञा बि अॻिते फैलिजी रही आहे। उन करे आज़ादारी लाइ आलमी बुनियादनि ते इदारनि ठाहिण जी ज़रूरत बेदार थी चुकी आहे। उन्हनि इदारनि जो मक़सदु आज़ादारी खे संदनि मक़सदनि मुताबिक़ हलाइण ऐं दुनिया जे बदिलजंदड़ हालतुनि खे आॾो रखंदे लाहे अमल ठाहिणु घुरिजे। बैन अल-अक़वामी आज़ादारी काउंसिल हिन इदारे में हिकु तरफ़ त दीनी हवाले सां मुजतहिद सतह जूं अहिड़ियूं इल्मी शख़्सियतूं शामिल हुजनि खपनि जेके आज़ादारीअ लाइ नज़रियाती रहनुमाई मुहैया कनि, आज़ादारी जे मक़सदनि खे वज़ाहत सां बयानु कनि ऐं उन मक़सदनि खे नज़रुनि में रखंदे पूरी दुनिया में थींदड़ आज़ादारी जी निगरानी कनि। दुनिया में जिते बि आज़ादारीअ जा मक़सद मुतासिर थियनि त मुल्की सतह जी आज़ादारी काउंसिल खे ख़बरदार कनि। ॿी तरफ़ हिन इदारे में आला पाए जा समाजी उलूम जा माहिर पिणु शामिल हुजनि जेके मुआशरती तहरीकुनि जी कामयाबी तरीक़नि खे चङी तरह वाक़िफ़ हुजनि। उन्हनि ॿिन्ही गुरोहनि सां गॾोगॾु ज़राए अबलाग जा माहिर पिणु हिन इदारे में शामिल हुजनि घुरिजनि। उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी त पहिरियों नंबर आज़ादारी खे दीनी इंसानी ऐं मक़बूल समाजी तहरीक बणण लाइ रहनुमा उसूल मुहैया कनि ऐं ॿियों नंबर आज़ादारी लाइ अहिड़नि मुअसर ज़रियनि जी निशानदारी कनि जेके दीनी हुजण सां गॾोगॾु आलमी नोइयत जा पिणु हुजनि। हिन काउंसिल जे ज़िमेदारनि मां हिकु अहम ज़िमेदारी आज़ादारी जे मसाइल ऐं फ़तवानि जे इख़्तिलाफ़ खे हल करणु हूंदी त जीअं आज़ादारी में को बि नज़रियाती ऐं अमली इख़्तिलाफ़ वजूद में न अचे ऐं दुनिया में आज़ादारी सिहत शोधा ऐं रुकावटूं हिकु अहम मसइलो आहिनि। हिन काउंसिल जो फ़ाइदो हीअ बि थींदो त रुकावटुनि ख़िलाफ़ बैन अल-अक़वामी सतह ते आवाज़ बुलंद करे सघूं। मुल्की ऐं मक़ामी आज़ादारी काउंसिल मुल्की ऐं मक़ामी सतह ते पिणु अहिड़े क़िस्म जूं काउंसलर्स हुजणु घुरिजनि जेके बैन अल-अक़वामी आज़ादारी काउंसिल जे मुहैया कयल रहनुमाई खे अमली तौरु नाफ़िज़ कनि। कुझु तजवीज़ूं आज़ादारी सिहत शुदा खे अञा बि वधीक मुअसर बणाइण लाइ कुझु तजवीज़ूं अर्ज़ु कनि थियूं। हिकु पहिरियों नंबर आहे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां आज़ादारी जे मक़सद में उन जी हुसूल जे ज़रियनि खे हिक ॿिए खां जुदा करियूं ऐं ज़रियनि खे मक़सद करार न ॾियूं त जीअं सही न मनसूबा बंदी करे सघूं। ॿियो नंबर आहे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त आज़ादारी जे मक़सदनि में ऐं फ़ाइदनि खे पंहिंजी तवजह जो मर्कज़ बणायूं। उन लाइ अहिड़ा वसीला बि ज़रिया मुंतख़िब करियूं जेके आज़ादारी दीन ऐं अहल बैत अलैहिस्सलाम जे शान वटां हुजनि ऐं मक़सद जे हुसूल ऐं मुअसर पिणु हुजनि त जीअं दुनिया जा पाक फितरत इंसान आज़ादारी में अचणु पंहिंजे लाइ फ़ख़ुरु सम्झनि। टे नंबर आहे जीअं त असां खां आज़ादारी जो असुलु मक़सदु विसरी वियो आहे उन करे हिन वक़्तु आज़ादारी घणो करे बासण ऐं मनतुनि चढ़ाइण जो मर्कज़ थी वई आहे। नतीजे में आज़ादारी जे बानियुनि जा इन सां माली मफ़ाद वाबस्ता थी विया आहिनि ऐं हाणे उन जो कमु आज़ादारी जे असुलु मक़सदनि बदिरां उन्हनि ई शयुनि खे वधाइणु बणिजी चुको आहे। हाणे त उन्हनि बानियुनि जो नसल दर नसल गादियूं बणिजी चुकियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आज़ादारी पंहिंजे असुलु मक़सदनि ॾांहुं वापसि मोटे। चोथों नंबर आहे असां वटि आज़ादारी जा निकिरंदड़ जुलूस हिकु हद ताईं मुनज़म ऐं पाण ॾांहुं तवजह छिकराईंदड़ आहिनि पर उन्हनि खे अञा बि वधीक मुनज़ब ऐं ख़ूबसूरत बणाइण जी ज़रूरत आहे। जीअं त अॼु जी दुनिया में सियासी ऐं समाजी जुलूस ऐं रैलियुनि में मक़सदनि खे पहुचाइण जा नवां ऐं मुअसर ज़रिया अची चुका आहिनि। उन्हनि ज़रियनि खे मुनासिब तब्दीली सां आज़ादारी जे जुलूसनि में पिणु शामिलु करण जी ज़रूरत आहे त जीअं आज़ादारी जो पैगाम अञा बि वधीक मुअसर नमूने पहुची सघे। असांजे मिंबर तां करबला जे वाक़ियात खे बयानु कंदड़ अक्सर ख़तीबनि जी इल्मियत ते अरसे खां पंहिंजनि ऐं परावनि तरफ़ां अदम इत्मीनान जो इज़हार थींदो रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मिंबर ते अहिड़ा अफ़राद अचनि जेके दीनी तालीम हुसैनी फ़िक्र ऐं हिकु हद ताईं जदीद तालीम खां बि वाक़िफ़ हुजनि। 6 नंबर आहे इंसाननि जे ख़तीबनि ज़रिए बयानु थींदड़ करबला जा अक्सर वाक़ियात मोतबर किताबनि मां नथा वरिता वञनि बल्कि अहिड़ा वाक़ियात बि बयानु थियनि था जेके ज़ईफ़ किताबनि में नथा लभनि। उन करे ज़रूरी आहे त करबला जे बयान में इंतिहाई दर्जे जी सदाकत खां कमु वरितो वञे। 7 नंबर आहे असांजा ख़तीब जॾहिं करबला जा मसाइब बयानु कनि था त अक्सर उन जो अंदाज़ अहिड़ो हूंदो आहे जंहिंसां
ॿुधंदड़ ऐं अहल बैत अलैहिस्सलाम जे कमज़ोर हुजण ऐं उन्हनि तरफ़ां ज़ुल्म खे क़बूल करण जो अहसासु थिए थो। जंहिं सबबु हिकु तरफ़ त अहल बैत अलैहिस्सलाम जो शान ऐं मर्तबो मुतासिर थिए थो, ॿिए तरफ़ ॿुधंदड़ में शुजात हुसैनी पैदा थियण बजाए कमज़ोरी पैदा थिए थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मसाइब जो अंदाज़ अहिड़ो हुजणु घुरिजे जंहिंसां ॿुधंदड़ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु क़याम ऐं उन क़याम में शुजात जी सिफ़त पैदा थिए। 8 नंबर आहे, जीअं त असांजा अक्सर ख़तीब घुर्बल तालीम नथा रखनि, उन करे उन्हनि खे हिकु पासे वहाबियत जा असरात थियनि नज़र था अचनि ऐं ॿिए पासे वरी नुसरियत जा, जॾहिं त उहे ॿई अनासिर मकतब अहल बैत लाइ ज़हर जी हैसियत रखनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मिंबर ते ईंदड़ ख़तीबनि ते कंहिं न कंहिं तरह जो मुस्बत कंट्रोल रखंदड़ निज़ाम हुजणु घुरिजे त जीअं हर को फ़र्द मंबर ते अची न सघे। 9 नंबर आहे, हिन वक़्तु केतिरा ई अहिड़ा ख़तीब आहिनि जिन ज़िक्र हुसैन खे माल मेड़ण जो ज़रियो बणाए छॾियो आहे। उते वञनि था जितां वधीक पैसा मिलनि था, उते ज़रूरत हुजे या न हुजे या न, ऐं चाहे त उते संदन मजलिस मुयसर हुजे या न। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असांजा ख़तीब ख़ुलूस अख़्तियार कनि ऐं उते वञनि जिते ज़रूरत हुजे। 10 नंबर आहे, असां मजालिस जे सामीन जो मिज़ाज बि अहिड़ो बणाए छॾियो आहे जो उहे फ़न जा आशिक़ आहिनि ऐं खेनि इल्म मार्फत नसीहत ऐं किरदार साज़ीअ जी ॻाल्हि घटि पसंदि ईंदी आहे। इन करे बानी बि अहिड़नि ई ख़तीबनि खे दावत था ॾियनि जिन वटि फ़न ऐं आला दर्जे ते हुजे, पोइ चाहे उन वटि इल्म मार्फत नसीहत ऐं ख़ुलूस हुजे या न हुजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सामीन जो मिज़ाज बदिलाइजे त जीअं उन्हनि वटि फ़न लाइ वधीक इल्मु ऐं किरदारु अहम हुजे। 11 नंबर आहे, असांजी आज़ादारी ऐं इस्तेमालु थींदड़ ज़राए नसर ऐं नज़म जे मवाद जो इंतिखाब उलमा ऐं फ़हमीदा तबिके जे हथ में न आहे, बल्कि अवाम जे हथनि में आहे। उन्हनि खे जेका शइ पसंदि अचे थी उहा शइ आज़ादारी में नसर व नज़म में शामिलु कनि था, जंहिंजा फ़ाइदा तमामु घटि आहिनि। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त उहो कंट्रोल बेदार ऐं मुजाहिद उलमा ऐं मिलत जा बियाफ़िक्र तबिके जे हथ में हुजे त जीअं असांजी उहा सक़ाफ़त वधीक मुयसरु बणिजे। 12 नंबर, मुल्की सतह ते ख़तीबनि जी तरबियत जो हिकु इदारो ठहणु घुरिजे जंहिं मां दीन खे जी आगाही रखंदड़ सादिक मुख़लिस इल्मो उलमा दोस्त मिलत जो दर्द रखंदड़ ऐं मिलत जे मसाइल खां आगाह अफ़राद तरबियत हासिलु करे निकिरनि ऐं मिंबर हुसैन जी ज़ीनत बणिजनि। 13 नंबर आहे, मकतब अहल बैत अलैहिस्सलाम जे उसूलनि ते ॿधल विलायत जो निज़ाम असांजे पाड़ेसरनि मुल्क इस्लाम जमहूरी ईरान ऐं क़ाइमु थी चुको आहे। हिन निज़ाम जा समर ॾिना आहिनि ऐं ॾेई रहियो आहे। उन करे ज़रूरी आहे त असांजे आज़ादारी जहिड़ी आम सक़ाफ़त जो रब्तो ऐं तालुक़ु उन निज़ाम सां हुजे त जीअं विलायत जे निज़ाम जा समरात असां बि हासिलु करे सघूं। उहे सिर्फ़ु मक़ासिद आहिनि जिन खे बयानु कयो वियो आहे। उन्हनि मक़ासिद खे हासिलु करण लाइ बाक़ाइदा तरीक़ेकार ऐं मंसूबे जोड़ण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं क़ौम जो फ़हमीदा तबिको तयारु थिए त अहिड़े मनसूबा बंदी करणु को अण थियण जोॻो कमु न आहे।